अदा चाय रेडी है सबको बच्चे पंजी लिया जी चलो साईं कीअं महसूस कयो टेंट में? साईं फर्स्ट क्लास ॾाढो इंजॉय पिया कयूं माशाअल्लाह। ये फर्स्ट टाइम जेको आहे असां टेंटुनि वारो जेको कमु कयो आहे साईं वारो ॾाढो वणियो पिया कयूं। वॾो मज़ो आयो। टेंटुनि में पहिरियों दफ़ो आया आहियूं असां। ज़बरदस्त। अस्सलाम वालेकुम साईं, कीअं वक़्तु गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह दोस्तनि जी ख़िदमत पे था कयूं। पहुचण खां पोइ ॾाढो मज़ो आयो अल्हम्दुलिल्लाह। इंशाल्लाह कोशिशि इहा ई आहे त टूर खे फुल इंजॉय कयूं। अस्सलाम वालेकुम साईं, कीअं पिया महसूस कयो टेंट में? साईं तमामु बहितर ऐं तमामु कंफर्टेबल महसूस पिया कयूं। ऐं असांजे अचण सां कुदरती हिकिड़ो माहौल बि ख़ुशगवार थी वियो आहे ऐं बूंदाबारी बि शुरू थी वई आहे। घणा टेंट हिते तव्हांजा लॻी चुका? साईं असांजा 4 टेंट आहिनि। असां पाण हिन वक़्तु 16 दोस्त आहियूं ऐं तमामु घणी रश आहे हिते। का बि होटल अवेलेबल कान्हे ऐं हीअ असां जेको आहे उहो प्लाट वठी ऐं हीअ जेको आहे सो ख़ैमा हया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला असांजो राति हीअ जेको चिलम जोशीअ जो आहे प्रोग्राम उहो ॾिसंदासीं ऐं राति असांजो प्रोग्राम हिननि ख़ैमनि में साईं नौजवाननि खे सेखारण जे लाइ इहो कमु असां इन करे कयो त इहो बि हुननि खे तजुर्बो थिए त जिथे कुझु बि न हुजे त उते तव्हां ख़ैमो हणी टेंट हणी बि। ऐं हाणे त माशाअल्लाह ही तव्हां जेके मुंहिंजे बैकग्राउंड में टेंट ॾिसी रहिया आहियो इहे अॼुकल्ह जा जदीद टेंट आहिनि जेको लॻाइण में वधि में 2 मिंट था लॻनि ऐं अकेलो माण्हू बि जेकॾहिं हुजे त हणी सघे थो। तंहिंजे करे ऐं स्लीपिंग बैग्स आहिनि। का हंध जी ज़रूरत कोन्हे को। जेतिरा मेंबर आहिनि ओतिरा स्लीपिंग बैग्स आहिनि। केॾो बि सीउ हुजे बर्फ़बारी हुजे पर इंशाअल्लाह ताला हर को आरामदेह हूंदो। बाक़ी ॾाढो ज़बरदस्त मौसम आहे। इंजॉय पिया कयूं। दुनिया 3-4 मुल्क घुमिया आहिनि पर हीउ जेको इलाइक़ो आहे हीउ जेको व्यू आहे तो इहो पूरी दुनिया में किथे बि न आहे। क्या देख रहे हो? क्या कोई हमें भी बताओ, अपने लोगों को बताओ, नौशहरों वालों को बताओ क्या महसूस हुआ आपको? हमें बहुत मज़ा आया। यहाँ पे बहुत अच्छा मौसम है और हालांकि नौशहरों में बहुत गर्मी है लेकिन यहाँ इतनी ठंड है। हमें सैन अहमद शाह के साथ इनकी गैदरिंग में आके बहुत अच्छा लगा। शादी में फेस्टिवल लगंदो आहे असां हुनखे इंजॉय करण आया आहियूं ऐं इंशाअल्लाह असां हुनखे ख़ूब भरपूर तरीक़े सां इंजॉय कंदासीं। ऐं जीअं त माशाअल्लाह दोस्तनि हिन दफ़े जेको टेंटनि जो प्रोग्राम कयो आहे ऐं टेंट लॻाया आहिनि ऐं सुठे नमूने सां माशाअल्लाह हेल्प सभिनी दोस्तनि कई आहे ऐं पाण में कॉपरेट कयो आहे ऐं ख़ूब इंजॉय कयूं पिया ऐं मौज मस्ती कयूं पिया। चित्राल साईं उतां तक़रीबन 1.5 घंटे जे वक़्ते खां पोइ हिते पहुताऊं। हीअ वादी आहे पंहिंजो कैलाश जी आहे बम्बरूत जिते अॼु हुनजो फेस्टिवल आहे। हिन फेस्टिवल जे हिन मुंहिंजे बैकग्राउंड में थोरो ॾिसो बर्फ़ पयां माशाअल्लाह जबल जा नज़ारा ॾिसो। बरसाति पई थी। अॼु जेको मज़ो आयो आहे तहिड़ो मूंखे तक़रीबन जेके ई टूर कया आहिनि उन खां वधीक बहितरीनु अॼु मज़ो आयो आहे। मुंहिंजो साईं अली अहमद शाह साहिब सां हीउ टूर थियो आहे। हिकिड़ो टूर साईं सां कयो उहो बि ज़बरदस्त हो लाइफ जो मुंहिंजो गोरखिल जो, पर हीउ जेको टूर आहे लाइफ जो यादगार रहंदो। अस्सलाम वालेकुम बाबर भाई, कीअं महसूस कयो? ॾाढो ज़बरदस्त अल्हम्दुलिल्लाह। पहिरियां खां बहितर शुक्र उहो त साईं हक़ी ॻाल्हि आहे। चर्चो भोग त हलंदो न साईं। जिथे हूंदो त हुते अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि माहौल हूंदो। अस्सलाम वालेकुम नासिर भाई, नौशहर फरोज का टूर ग्रुप जिसको आप गाइडलाइन कर रहे हैं, सिंध के लोगों के बारे में आपकी क्या राय है? अरे माशाल्लाह, मैं तो पहले भी कुछ वैसे मुलाकात हुई थी सिंध वाले लोगों के साथ, लेकिन आज तो काफ़ी डिटेल से गपशप हो गया, बातचीत हो गया। पहले लोगों को सुनने में आए थे, अभी मुझे खुद भी यकीन है कि माशाल्लाह बड़े अच्छे लोग हैं, हर महफिल में फिटे, तो टूरिस्ट में हिसाब से भी हर लिहाज से भी बर्दाश्त भी करते हैं, क्योंकि गुमरात आना कोई आसान काम नहीं है, तो काफ़ी मुश्किल जगह है, लेकिन फिर भी हिम्मत किया इन्होंने, पहुंचा और बड़ा अच्छा खुश अखलाक लोग के अच्छे लोग हैं। बहुत छापे महसूस कियो कि छापे एंजॉय कियो? मां वीवीआईपी महसूस किया ज़बरदस्त। असां ये जो चित्राल का इस ताईं
सुठो टाइम लॻी वियो ऐं तव्हांजी वादी जेको आहे VIP आहे फर्स्ट क्लास ऐं वादी में असां आया आहियूं। अस्सलाम वालेकुम भाउ तालिब छा हाल आहे ख़ुशि आहियो? वालेकुम अस्सलाम नौशहरे वारनि खे छा था मैसेज ॾियो हिन मौसम में? यार नौशहरे वारनि जे लाइ मैसेज त काफ़ी ॾुखो थी वेंदो शार्ट में पर शार्ट में इहो आहे त हींअर असां बेम्बरू जेकी वादी आहे कैलाश कबीले जी जिथे को फेस्टिवल लॻंदो आहे चिलिम जोशी जे नाले सां ऐं चित्राल खां तक़रीबन 2.5 कलाक जो सफ़र आहे। रस्तो ॾाढो पेचीदा आहे पर ॾाढो इंजॉय कयो अथसि ऐं मौसम बि ज़बरदस्त आहे। हल्की हल्की बारिश पए पई ऐं कैंपिंग करण जो मज़ो ई कुझु ॿियो आहे। कैंपिंग कई आहे सभिनी दोस्तनि असांजी नाइट हिते स्टे आहे ऐं ख़ुदा जी दुनिया घुमिजे ॾिसजे। अलाह साईं चयो आहे त सैर कयो घुमो मुंहिंजी दुनिया ॾिसो ऐं अकुल वारनि जे लाइ दुनिया में निशानियूं छॾियूं आहिनि त रब जी कुदरत वादानियत ये निशानियूं आहिनि। इंसान ॾिसे दुनिया केॾी रब जी वसी आहे। असां पिया आहियूं झट घड़ी लाइ आया आहियूं घुमी फिरी सैर करे वठूं सुठी ॻाल्हि आहे। असां हिन टूर मां इहो सिखियो त सिर्फ़ु हिकिड़े अंदरि रहण सां इल्मु न पिराइबो आहे पर ॿाहिरि दुनिया खे ॾिसण खां बि इल्मु मिली सघे थो। उहो हिकु माण्हू जे दिमाग़ ते हूंदो आहे त उहो कीअं शइ खे ऑब्ज़र्व करे पाण ॻाल्हि खे सम्झणु घुरिजे। असांजा आमतौर ते पाकिस्तानी ॿार इहे था सोचनि सिर्फ़ु किताबनि में पढ़ाई आहे पर कॉन्सेप्ट असल में इहो हुजणु घुरिजे त असां नेचर खे बि ॾिसी उन मां थोरो हासिलु करे सघूं।